वज़ीर आज़म इमरान ख़ान जी हिदायत वफ़ाक़ी वज़ीर असद उमर घोटकी जे दौरे ते पहुची वियो। असद उमर उबाड़ो में PTI MPA शहरियार ख़ान शहर जे रिहाइशगाह ते पहुतो, जिते कारकुननि पारां गुलनि जी वर्खा करे संदसि शानदार इस्तक़बाल कयो वियो। MPA शहरियार शहर पारां वफ़ाक़ी वज़ीर असद उमर खे सिंध जी सक़ाफ़त अजर कोढायो वियो, जंहिं बाद हुन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध हुकूमत पारां सामूंडी ॿेट वफ़ाक़ खे लिखत में ॾिना विया आहिनि। सिंध जे ॿेटनि ते घर ॾियण सां सिंध जे माण्हुनि खे रोज़गार मिलंदो। सिंध हुकूमत सिंध जे ॿेटनि ते सियासत करे रही आहे। हुन चयो त घोटकी ज़िलो हिन जो पंहिंजो घर आहे। हुन एंग्रो में मुलाज़मत कई आहे। ज़िलो घोटकी उहो वाहिद ज़िलो आहे जेको 70% गैस पैदा करे थो, पर बदकिस्मती सां उहे इदारा हितां जे मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾियण में हितां जे माण्हुनि खे नज़रअंदाज करे रहिया आहिनि। हुन चयो त सिंध में पीपुल्स पार्टी जी गुज़िरियल 15 सालनि खां हुकूमत आहे, जंहिं सिंध जे माण्हुनि खे बुख ऐं बदहाली खां सवाइ कुझु बि न ॾिनो आहे। हुन चयो त हाणे नून लीग ऐं पीपुल्स पार्टी जी सियासत ख़त्म थी रही आहे। सिंध अंदरि PTI हुकूमत पंहिंजे इत्यादियुनि खे गॾु खणी हलणु चाहे थी। इन मौक़े ते वफ़ाक़ी वज़ीर असद उमर सां PTI अॻवान फिरदौस शमीम नक़वी समेत ॿिया पार्टी अॻवान बि मौजूदु हुआ। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।